ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा हिकु चीज विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। मथां लिखो शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे जीवन में न दया भाव धारण असांखे हिक ॿिए जे मथां दया अचणी खपे। दया कीअं अचे पई? कोई माण्हू खे बुख थी लॻे, पैसो न आहे, कंहिंजो संबंधी शरीर थो छॾे छॾे, कंहिंजो पीउ मरी थो वञे, कंहिंजी माउ मरी थी वञे, कंहिंजा ॿार मरी था वञनि, त माण्हुनि खे दया अचे थी। लेकिन बाबा चए थो जॾहिं जिंदा आहिनि हुन समय हिक ॿिए जे मथां दया करो न। असां हिक ॿिए जी बुराइयूं ॾिसंदे हुए, हिक ॿिए जी ग़लतियूं ॾिसंदे हुए भी हिक ॿिए ते दया करो न। कोई माण्हू मरी थो वञे, शरीर छॾे छॾे आत्मा, हुन खां पोइ हुनजे मथां दया करण, भई हुनजो पीउ मरी, ॿार वैसे माण्हू डांटनि मारनि हुननि जी ग़लतियुनि खे ॾिसी करे। लेकिन कंहिंजो पीउ शरीर छॾे थो छॾे त कंहिंजी माउ शरीर छॾे, हुनजे मथां वेही करे दया था करनि। उन्हनि जी ग़लतियुनि खे नज़र अंदाज कंदा, पोइ उन्हनि खे सुठी रीति पालदा, उन्हनि खे सुठो व्यवहार कंदा। त बाबा चए थो घर में हिक ॿिए सां, हाणे हिक में हीअ त न सिर्फ़ हिक में ग़लतियूं आहिनि, ताकि कॾहिं भी तव्हांजा चाहे ॿार आहिनि, चाहे नंढा आहिनि, चाहे वॾा आहिनि, कंहिंमें भी तव्हांखे कॾहिं भी ग़लती नज़र अचे न, कोई बुरो स्वभाव संस्कार नज़र अचे त तुरंत यादि कजो भई मूं में भी त अहिड़ी कमियूं आहिनि। खुद जी कमियुनि खे यादि कजो, खुद जी ग़लतियुनि खे यादि करो। तव्हां कीअं आहियो और तव्हां कीअं हुयो, अॼु भले तव्हां सुधरी विया, लेकिन तव्हांखे सुधरण में घणो टाइम लॻो। जॾहिं असां इहे सोचदा आहियूं न, भई ॿियनि जी ॾिसी करे पोइ माण्हू सोचंदो भई मां त अहिड़ी आहियां, इहे कीअं थी वेंदो? जॾहिं हुन आत्मा खे शक्ति हुजे या सम्झ हुजे त तव्हांजे बिना चए उहो सुठो कर्म करे। त हुनमें शक्ति न आहे, सम्झ न आहे। जेसिताईं तव्हां हुनखे सम्झाईंदा न, सम्झायो था, लेकिन हुन आत्मा खे शक्ति खपे। हाणे तव्हांजे मुंहं सां चइण सां त हुनमें शक्ति न ईंदी न। माण्हू इहे सम्झे नथो कि आत्मा में स्वभाव संस्कार हूंदा, आत्मा में शक्ति हूंदी आहे, लेकिन हिन समय आत्मा में न सम्झ आहे न शक्ति आहे। आत्मा चए थी मुंह में सहन शक्ति न आहे, सम्झणो खपे न, हुनमें सहन शक्ति न आहे मतलब काथां वठी ॾियण सहन शक्ति। जॾहिं चए थी मुंह में सहन शक्ति न आहे, मूंखे सम्झ में नथो अचे, मूंखां इहो नथो थिए, त ज़रूर हुनखे भॻवान जी ज़रूरत आहे, ज़रूर हुनखे परमात्मा जी ज़रूरत आहे, जेके यादि करे उहो पंहिंजे अंदर उहो गुण, उहो संस्कार। तव्हांजी मुंहं में अकुल न आहे ऐं उहो ॿुधे बि नथी, सम्झे बि नथी, त मतलब हुनमें सम्झ जी कमी आहे न। हुनखे उहा ॻाल्हि सम्झण में ई नथी अचे, हुनजो एतिरो दिमाग़ ई न आहे। अगरि हुनजे दिमाग़ में उहो सम्झ न आहे, ॿियूं ॻाल्हियुनि जी सम्झ आहे, इहे ॻाल्हि जी सम्झ न आहे, त तव्हांजे चइण सां त हुनमें सम्झ न ईंदी न, तव्हांजे ॻाल्हाइण सां, तव्हांजे हुनखे डांटण सां, तव्हांजे
तव्हां हिक ॿिए सां ग्लानी करो हुनजी, हिक ॿिए खे चओ त हुनमें सम्झ अची वेंदी। छा सम्झ न आहे त ज़रूर परमात्मा खे यादि करणो पवंदो। तव्हां में कोई कमी कमजोरी आहे त खुद खे दुखी परेशान ना सम्झण खां त बहितर असां में जो चीज जी कमी आहे वो भगवान खे यादि करे पंहिंजे अंदर धारण करो। हिक ॿिए जे मथां दया भाव रखो। बाबू चयो हिक ॿिए जे मथां नफ़रत न करो। छो जे आत्मा में कमी हुई न, तव्हां हुननि जी कमियुनि सां, तव्हां हुननि जी बुराई सां नफ़रत करो। भले हिन में, हिन आत्मा में ये बुराई आहे, ये बुराई खराब आहे, लेकिन हिनजो मतलब ये थोड़ी कि पूरी आत्मा ही खराब है। हिनजो मतलब ये थोड़ी कि असां हुनजे शरीर खे मारो। शरीर में बुराई थोड़ी आहे, हुन आत्मा में कोई बुरो स्वभाव संस्कार आहे, कोई बुरी आदत आहे जेकी आत्मा छॾणु चाहे थी पर छॾे नथी सघे। अॼु अगरि सम्झो तव्हां कोई चीज वठी था अचो ॾाढी सारी, अगरि हिक चीज ख़राब थी वई त तव्हां हुन हिक चीज खे कढी करे पोइ बाक़ी चीज बि त यूज कंदव न। हिक चीज ख़राब आहे त पूरो ई फिटी करे छॾियो। जे दाल में मच्छर निकितो त पूरी दाल ख़राब। लेकिन अगरि सुखे चांवरनि में मच्छर निकिरे, सुखी दाल में मच्छर निकिरे त मूंखे मच्छर खे कढी करे दाल धोई करे ठाहींदव। कोई आत्मा में हिकु कमी आहे त असां परमात्मा खे यादि करे हुनजी हुन कमी खे ख़तम करण लाइ हुनखे बि चऊं, भगवान खे असां बि यादि करूं त धीरे धीरे ख़तम थी वेंदी न, हिकदम सां त न थींदी। छो जी ॾाढी जन्मनि जो संस्कार आहे, ॾाढी जन्मनि जे पापनि जो बोझ आहे। त बाबा चवंदा कि हमेशा जीअं तव्हां खुद जे लाइ सोचंदा हा भई मां ठीक थी वेंदमि, पंहिंजी आदतुनि खे सुधारण लाइ टाइम लॻंदो आहे। छो जो वो संस्कार ठही वेंदो न, संस्कार खे मिटाइण में टाइम थी वेंदो, टाइम लॻंदो आहे। जी सम्झो अगरि तव्हां सुबुह राति जो लेट सुम्हंदा आहियो और तव्हांखे आदत विझणी आहे कि मां राति जो जल्दी सुम्हां और सुबुह जो टाइम सां उठां, त ये आदत तव्हांखे विझण में कम से कम महीनो हफ़्तो लॻंदो। अगरि तव्हां में दृढ़ संकल्प हूंदो, पक्को हूंदो, तव्हां पूरी लगन सां कंदव त जल्दी सिखी वेंदव और तव्हांजो शरीर बि हुन अनुसार एडजस्ट थी वेंदो। ताकि सुबुह जो कई बार थींदो न असां पंहिंजी आदतूं चेंज कंदा आहियूं त थोरो टाइम लॻंदो आहे भई एडजस्ट थियण में, या त सुबुह जो निंड ईंदी आहे ऐं शरीर जो थोरो इम्बैलेंस थी वेंदो। चेक कंदा आहियूं न, वेट कंदा आहियूं, ईअं आत्मा में बि संस्कार हूंदा आहिनि। त हाणे तव्हां जल्दी सुम्हण जल्दी उथण जो पंहिंजी आदत विझो था, जॾहिं वो पूरो अंदर संस्कार ठही वेंदो, मतलब पक्की आदत थी वेंदी न, त पोइ हुनखे कोई बि ख़तम न करे सघंदो। उहो ई असांजो सम्झो कंहिंमें कोई बुरी आदत आहे, कंहिंमें खाइण पीअण जी, कंहिंमें उल्टो सुल्टो ॻाल्हाइण जी, उल्टो सुल्टो सोचण जी, त असां बि हुनखे शक्ति ॾियूं परमात्मा खे यादि करे, ऐं हुन आत्मा खे बि चऊं तूं भगवान खे यादि कर, ऐं भगवान खे यादि करे चओ कि बाबा मां तव्हांखे यादि थी करां, इन सां मुंहिंजी संस्कार ख़तम थी वेंदी, ये आदत ख़तम थी वेंदी। उहो बि यादि कंदी, तव्हां बि आशीष, तव्हां बि हुनजे लाइ दुआ कंदव त जल्दी थी वेंदो। ऐं तव्हां हुनजी कमी कमज़ोरी खे रोज़ ॾिसजे, वर्णन कंदव, चिंतन कंदव त उहा ॻाल्हि वधंदी वेंदी। त इहा दया करणी आहे कभी। सिर्फ़ कंहिंखे रोटी खाराइण जी, कंहिंखे पैसा ॾेई छॾिया, कंहिंजो पीउ मरी वियो त हुनजे मथां दया करण, वीचारे जो पीउ मरी वियो, मूंखे ॾाढी दया पई अचे, ही चइण सां छा थींदो? कंहिंजी मां मरी थी वञे, कंहिंजो फलानो आहे, कंहिंजो फलानो आहे, कंहिंजी घाटो थो थी वञे, अमीर खां ग़रीब थो थी वञे, माण्हुनि खे ॾाढी दया थी अचे। ये दया करण वारा दुनिया में ॾाढा आहिनि,
लेकिन हिन समय हर एक जी कमी कमजोरी के ॾिसंदे हुए असांजो जेको हिक ॿिए सां कोई अहिड़ो माण्हू जो तव्हांजे जीवन में विघ्न थो विझे, कंहिंसां तव्हांजी ठहे नथी, कि तव्हांजो ऑपोजिशन थो करे, मतलब जो कम तव्हां करण चाहियो था उहो तव्हांखे नथो करण ॾे, कि तव्हांजे स्वभाव संस्कारनि जे कारण टक्कर थींदी रहंदी आहे। कोई माण्हू क्रोधी आहे, कोई माण्हू तव्हांजो केतिरो बि विरोधी आहे, अहिड़े माण्हुनि जे मथां दया करण लाइ परमात्मा थो चए। कोई ॾाढो क्रोध करे न हुनजे मथां दया करो, वीचारो क्रोध जे भूत जे वश थी वियो। कोई तव्हांखे उल्टा सुल्टो ॻाल्हाए चए, वीचारो बुरे शब्दनि जे वश थी करे मुख सां कहिड़ा कहिड़ा ॻाल्हियूं तो, कहिड़ा कहिड़ा शब्द तो चए, भले वो केतिरा बि गंदा शब्द चए, लेकिन तव्हां ओतिरो हुनजे मथां दया करो, तव्हां ओतिरो हुनजे लाइ सुठो सोचो कि बाबा वीचारी आत्मा ॾिसो केॾी अहिड़े पाट में फसी वई आहे कि हिनखे अहिड़ा अहिड़ा शब्द चयण था पवनि। कोई तव्हांजे जीवन में केतिरो बि विघ्न विझे, तव्हांखे अॻियां न वधण ॾे, सोचो तव्हां त सोचो था मूंखे अॻियां नथो वधण ॾे, लेकिन उहो बि त पंहिंजो टाइम वेस्ट करे थी न। हुन आत्मा जी हालत सोचो, वो आत्मा सॼो ॾींहुं तव्हांखे ॾिसदी हूंदी, तव्हांजे बारे में सोचदी हूंदी, सॼो ॾींहुं तव्हांजे बारे में इंक्वायरी कंदी हूंदी, त हुनजो जीवन आहे, हुनजो बि त जीवन ख़राब आहे न। तव्हां त चलो पंहिंजी महिनत करो था, असां ये कम करो ये कम, उहो त सॼो ॾींहुं तव्हांखे थी ॾिसे कि कॾहिं ये कुझु करे मां हिन में हिनखे न करण ॾियां, त वीचारी जे मथां दया करणो खपे न। वीचारी पंहिंजो जीवन नथी जी सघे, बस मूंखे ई ॾिसदी थी रहे, मूंसां ई जलदी थी रहे, मुंहिंजे मथां ई क्रोध थी कंदी रहे, मुंहिंजे जीवन में दीवार ठही वेठी आहे, मुंहिंजे जीवन में विरोधी ठही वेठी आहे, वीचारी पंहिंजो जीवन नथी जी सघे। ये न सोचो मूंखे जीअण नथी ॾे, मूंखे हीअं थी चए, मूंखे अॻियां नथी वधण ॾे, केॾी ख़राब आहे, भॻवान हिनजो इहो करे उहो करे, न वीचारी ॾिस कहिड़ी पाट जी वश थी वई आहे कि पंहिंजो जीवन एॾो नथी जी सघे, सॼो ॾींहुं मूंखे ई थी ॾिसे, मूंखे किराइण जे बारे में सोचदी आहे, त हुनजो जीवन त नर्क आहे न। तव्हां अगरि हुनजे लाइ बुरो सोचो था त तव्हांजो बि जीवन ख़राब, त उहो हुनजो बि जीवन ख़राब, तव्हांजो बि टिकट सुठो, त ॿई हिक ॿिए जे लाइ सुठो सोचो। हीअं न सोचो ये मुंहिंजे जीवन में विघ्न थी विझे न, मूंखे अॻियां नथी वधण ॾे, हीअ बि न वधे, मुंहिंजे ॿारनि जे लाइ बुरो थी करे त कम से कम हिन जा ॿार त अॻियां वधनि। हीअं सोच, मुंहिंजे जीवन में विघ्न थी विझे, परेशान थी करे, परमात्मा सां दुआ करो बाबा हिन आत्मा जो ॾाढो सुठो कल्याण थिए, पंहिंजे जीवन में मस्त थी वञे, मूंखे ॾिसे ई न, त वीचारी ख़ुदि जो त जीवन जीए न। हीअं दया करणी आहे, रहम करणो आहे सभिनी जो, छो जे हिन समय न सभी आत्मायूं त ॾिसो माण्हुनि जी हालत छा आहे, ख़ुदि वटि हूंदे हुए बि हिक ॿिए खे ॾिसी करे रीस था करनि, जलनि था। ख़ुदि वटि आहे असांजे, जीअं न असांजे प्लेट में सभु कुझु आहे खाइण लाइ, लेकिन हिन समय माण्हुनि जी हालत ॾिसो छा थी वई आहे कि उहो रोटी जेकी हुननि खे मिली आहे न उहो नथो खाए, ॿियनि जी प्लेट में थो ॾिसो, ॿियनि खे थो ॾिसो, पोइ हुननि वटि जो आहे उहो पयो पयो ख़राब थो थी वञे, या कोई ॿियो थो खणी वञे। त बाबा चवंदा कि ईअं असांखे जेको बि तव्हांजे जीवन में अचे थो, क्रोध थो करे, तव्हांजी स्वभाव संस्कारनि सां नथा ठवनि, वो तव्हांजो विरोधी आहे, अहिड़ी आत्माउनि सां तव्हांजो कड़ो हिसाब किताब, अहिड़ी आत्माउनि सां तव्हांजो कड़ो हिसाब किताब आहे। हिकु त बाबा इहो थो सम्झाए कि असां पंहिंजे हिसाब किताब जे वश थी करे उहा आत्मा न चाहींदे हुए बि सॼो ॾींहुं तव्हांखे ॾिसी ऐं जले थी,
वो आत्मा न चाहींदे हुए भी तव्हांजे जीवन में विघ्न विझदी, छो जे उनजो तव्हां सां हिसाब किताब, त तव्हांखे उनजे मथां क्रोध न करणो आहे, तव्हांखे उन सां नफ़रत न करणी आहे, उनजे मथां छा करणो आहे, दया करणी आहे, उनखे क्षमा करणो, उनजे मथां रहम करणो आहे। जॾहिं तव्हां उनजे मथां दया कंदव न, ये भी आत्मा खे ॾिसण बंदि करे पंहिंजे जीवन में खुशि रहे, पंहिंजे जीवन में हिन वटि जो अथसि हुनखे यूज़ करे पंहिंजे जीवन में खुशि रहे, तॾहिं तव्हांजो हिसाब किताब सेकेंड में ख़तम थी वेंदो। हिकु सेकेंड में ॾिसो, ही शिव भॻवान अचे, परमात्मा असांखे अहिड़ी अहिड़ी तरीक़ा ॿुधाईंदा आहिनि। माण्हू त परेशान थी वेंदो न, कोई घर में 2 नुंहरियूं आहिनि, हाणे वॾी या नंढी जो बि अगरि हिक ॿिए सां वैर पइजी वञनि, हिक ॿिए सां मन जो स्वभाव संस्कार न ठहे, सॼो ॾींहुं क्रोध कंदी रहनि, हिक ॿिए जो विरोध कंदी रहनि, हिक ॿिए खे अॻियां न वधण ॾियनि, त हुन ॿिन्ही नुंहरुनि जो त जीवन ख़राब। सोचो हिक ई घर में सॼो ॾींहुं कोई इहे ई सोचतो रहे त ॿिन्हिनि जो जीवन ख़राब आहे न, ॿिन्हिनि सां गॾु पोइ घर वारनि जो बि जीवन ख़राब। त इहे हुन ॿिन्हिनि आत्माउनि जो कड़ो हिसाब किताब आहे, जंहिंजे कारण उहे आत्मायूं भले केतिरो बि अलॻि थी वञनि, परे थी वञनि, लेकिन त बि जेसिताईं उहे हिक ॿिए जे लाइ सुठो न सोचियो न, हिक ॿिए खे क्षमा न कंदी, हिक ॿिए जे मथां दया न कंदियूं, तेसिताईं हुननि जो हिसाब किताब चुकतो न थी सघे। या त भुगतणो पवंदो, या क्षमा करो, हिक ॿिए जे मथां दया करो, सम्झो न। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। अॼु माण्हू पंहिंजे जीवन मां कम से कम ॿ माण्हू त न, कम से कम बाक़ी माण्हुनि जी त सोचो, जेका तव्हांजे घर में बाक़ी माण्हू आहिनि उहो बि केॾो परेशान थी वेंदा आहिनि। सम्झो 2 भाउ भेण आहिनि, या पति पत्नी आहिनि, या कोई बि 2 ॼणा जिनजो कड़ो हिसाब किताब, अगरि उहे हिक ॿिए जे मथां दया करनि, क्षमा करनि ऐं इहे ॻाल्हि सम्झी वठनि कि ॾिसो असां हिक ॿिए जे लाइ उल्टो सुठो सोचूं था, असांजो स्वभाव संस्कार नथा ठहनि, असां हिक ॿिए जा विरोधी ठही वेठा आहियूं, तंहिंखां सुठो त असां भॻवान खे यादि करूं। पहिरियों त उहे सम्झनि कि असांजो हिसाब किताब आहे, ऐं हिसाब किताब चुकतो कीअं थींदो, परमात्मा खे यादि करे, हिक ॿिए सां क्षमा मांगे, हिक ॿिए जे मथां दया करे। न सम्झो तव्हांजे पति सां तव्हांजी लड़ाई थिए थी, त तव्हां पंहिंजे पति जे मथां दया करो, वीचारो उहो बि छा करे, तव्हां सां रोज़ हुनजी लड़ाई थी थिए, त हुनजे मथां दया करो न, खुद जे मथां बि दया करो, खुद जे मथां बि रहम करो कि असां पंहिंजो जीवन छो था बिगाड़ूं। तव्हांजी नुंहं सां तव्हांजी नथी रहे त हुनजे मथां वीचारी जे मथां दया करो, उहो पंहिंजी आदतुनि सां मुक्त नथी थी पाए, उहो पंहिंजे उल्टो सुल्टो ॻाल्हाइण सां, उल्टो सुल्टो कर्म करण सां, उल्टो सुल्टो करण, क्रोध घर में कलेश करण सां मुक्त नथी थी पाए न। त हुन आत्मा जे मथां दया करणी खपे कि पंहिंजी नुंहं जी ग्लानियूं करे सॼो ॾींहुं सोचदा रहो, ईअं थी करे माण्हुनि जो मथो ई ख़राब। हिकु घर में ससु ऐं नुंहं सॼो ॾींहुं, त छा जीवन आहे माण्हुनि जी। बाबा चवनि था अहिड़ा माण्हू जी जीते जी मरल आहे, जे मुर्दो कॾहिं ख़ुशि थींदो, मुर्दो कॾहिं ॻाल्हाईंदो कंदो, त घर में ईअं ई त आहे। जीअं घर में माण्हू हिक ॿिए सां ठवनि न, त उहो घर मुर्दा घर आहे। जे मुर्दो सॼो ॾींहुं चुप वेठो हूंदो त सभु माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाइनि नथा, कोई ख़ुशी न आहे, मुंहुं सुजाए करे वेठा आहिनि। त ईअं हिक मुर्दे खे ॾिसी करे बि ज्यादा देरि घर में रखो त डपु थींदो आहे न, हिक ॿिए सां माण्हू ड्रिजनि था। हिन करे बाबा चवनि था कि हाणे ख़ुदा हिक ॿिए जे मथां दया करो, रहम करो, क्षमा करो। ये तरीक़ा आहे जीवन में ख़ुशि रहण जो। कंहिंजे सां त क्षमा मांगे वठंदव, कंहिंजे अॻियां कंहिंजे लाइ त सुठो सोचदो,
वो तव्हांजी ग्लानी करे था, हुन लाइ सुठो सोचो, हुनखे क्षमा करो। हिन सां माण्हू कोई नंढो थोड़ी थी वेंदो। माण्हू चवंदा आहिनि असां छो झुकूं, असां नंढा थी वेंदासीं। लेकिन अगर तव्हां थोड़ो सो झुकी करे हलो था, जिसां तव्हांजे घर में सुख शांती थी रहे, त तव्हांजे झुकण सां उहो माण्हू बि झुकी वेंदा न, कि ॾिस न पंहिंजे पाण खे परिवर्तन कयईं, न कई घर में सुख शांती अची वई न, त तव्हां वॾा थी वियो न। त बाबा चवनि था कि हाणे असांखे कहिड़ो गुण धारण करणो आहे? दया जो गुण, रहम दिल गुण, क्षमा करण जो गुण धारण करणो। इन में ही सुख शांती था। बाक़ी कंहिंसां असां कोई क्रोधी सां क्रोध करूं, कोई असांजो विरोध करे ऐं असां बि हुनजे जीवन में रुकावट विझूं, कोई असांजे स्वभाव संस्कार सां कंहिंजा असांजा हुनजो स्वभाव संस्कार नथा ठहनि, त जेतिरो थी सघे किनारो करो। लेकिन हिक ॿिए जे लाइ ग़लति न सोचो। कोई तव्हांजे जीवन में तव्हां जो करो था उनखे वो तव्हांखे नथो करण ॾे, त अहिड़ी सिचुएशन में बि असांखे शांती सां कीअं रहूं, उहो बि सोचणो खपे। तव्हां चओ ईअं कीअं, असांखे करणो त आहे, हाणे मां ही करण नथी ॾे त असां ईअं कीअं हलंदासीं? त ठीकु आहे, तव्हां थोरो अलॻि थी करे करो, कम से कम लड़ाई झगड़ो करे अलॻि त न थियो न, कम से कम हिक ॿिए जे लाइ उल्टो सुठो सोचे सम्झो कि आत्मा खे तव्हांजो इहो कमु करणु नथो वणे तव्हांजे घर में, त या त अगरि तव्हांखे नथा न करे सघो त न करो। अगर तव्हां बि आयो कि न मूंखे त करणो ई आहे, ज़रूरी आहे, लेकिन साम्हूं वारो सम्झे नथो, करे नथो, त कंहिं न कंहिं युक्ति सां शांति सां तरीक़ो ढूंढो, परमात्मा खे यादि करे तरीक़ो ढूंढो भई जंहिंसां घर में शांति भी रहे और ये भी कम थी। कोई ना कोई सोल्यूशन तो जरूर होगा, बस हुनमें असांखे पक्को रहणो खपे। तो बाबा जी चवनि था कि जीवन में केतिरा भी प्रकार जी मुसीबतियूं अची वञनि, कोई भी ॻाल्हि थी वञे, कॾहिं भी असांखे मुरझाइणो न, कॾहिं भी घबराइणो न, सदा परमात्मा जी छत्र छाया में रही करे ॾाढो चुस्त ऐं फुर्त रहणो। अॼुकल्ह जीवन में ॻाल्हियूं अहिड़ी ईंदियूं न, माण्हू सुस्त थी वेंदो, खुद जे जीवन में या संबंधियुनि जे जीवन में या ॿारनि जे जीवन में, तो सुस्त न थियणो। सॼी आत्मा हिते पाठ वॼाइण आई आहे, हिते पाठ वॼाए करे सुठा कर्म करे सुठो पाठ वॼाईंदासीं त असांखे ॿियो जन्म सुठो मिलंदो। पहिरीं त हिन सृष्टि जे माण्हू जेका पाठ वॼाइनि था सभी मनुष्य आत्मा ई छा थी करनि, खेल था खेॾनि। हिन खेल जो नियम आहे कि अॼु तव्हांजो जो भी जीवन आहे, अॼु हिन जीवन में तो सुठा कर्म कंदा हो त तव्हांजो ॿियो जीवन भी मनुष्य तन वठी करे सुठो ई थींदो। अॼु अगरि तव्हां पंहिंजे जीवन में बुरा कर्म कया, बुरी सोच रखी, बुरा बोलिया, त तव्हांजो अॻियां वारो जीवन ओड़ो ई ईंदो, बसि ॿियो त कुझु न आहे न। बाक़ी जेके माण्हू पढ़ाई लिखाई करनि था, धंधो करनि था, पैसो त खणी न वेंदा, बाक़ी तव्हां सुठी पढ़ाई लिखाई करे करे ॿियनि खे पढ़ायो, सुठो धंधो करे करे ॿियनि खे धन जो दान कयो, त तव्हांखे उहो ॿिए जन्म में मिली सघंदो। सम्झो कोई टीचर ठही करे कंहिंखे पढ़ाईंदो आहे न या स्कूल खोलंदो आहे, त हुनखे ॿिए जन्म में पढ़ाई ॾाढी सुठी मिलंदी। इहे भी कर्म आहे न, माण्हू इहे नथो ध्यानु ॾे। अॼु माण्हुनि जो फोकस सिर्फ़ एतिरो ई आहे कि सभु पैसो कमायूं, असां सुठो पैसो कमायूं, ॿारनि खे सुठो पढ़ायूं त असांजो नाम थिए, असांजा ॿार सुठी रीति पढ़ी लिखी वॾा थींदा त मां सभिनि खे ॿुधाईंदमि ॾिस मुंहिंजा ॿार ईअं आहिनि। कॾहिं कॾहिं त माण्हू मन में जेलस भावना रखंदो आहे कि ॾिस मुंहिंजा ॿार पढ़ी वेंदा न, पोइ मां हुननि खे ॿुधाईंदमि ॾिस मुंहिंजो ॿार एॾो ऑफिसर ठही वियो, एॾो पढ़ी लिखी अॻियां वधी वियो।
त ॿियनि खे जलाइण लाइ ॿारनि खे पढ़ायो अथव। तव्हांजो ॿार पढ़ंदो, वॾो थींदो, वॾो पैसो कमाईंदो त तव्हांखे फ़ाइदो। कई माण्हू हूंदा आहिनि इहे सोच जा कि ॾिस असांजा ॿार पढ़ी लिखी असांजो सुठो धंधो थी वेंदो न, सुठो सभु कुझु थी वेंदो, पोइ मां हुनखे ॿुधाईंदमि ॾिस असां केॾो सुठो कयो, मतिलबु हुनखे चिड़ाइण लाइ। इहे त ग़लति भावना थी वेई। मनुष्य आत्मा पंहिंजो जीवन हिन सृष्टि ते जीअण आई आहे। तव्हां सुठी पढ़ाई लिखाई पंहिंजे ॿारनि खे कराईंदव, तव्हांजा ॿार ई सुठी नौकरी धंधा करे करे पैसो कमाईंदा त हुनजो सुख वठिजो न। लेकिन हुन सां हिन ई जन्म में सुख वठी सघंदा आहियो। लेकिन अगरि तव्हां हुन पैसे सां सुठा कर्म कयो, तव्हां पढ़िया हुया, तव्हांजा ॿार जो पढ़िया, उहो ॿियनि खे बि पढ़ाया हो त हुन सां फ़ाइदो आहे न। माण्हू नौकरी कंदे कंदे शरीर छॾे थो वञे, छा थो करे? कम से कम ॾिसो उहे जेका माण्हू जो पंहिंजे देश जे लाइ जीअनि था, असां पंहिंजे परिवार असां पंहिंजे परिवार जे लाइ सभु कुझु करूं था, लेकिन तव्हांजे परिवार में सुख शांति त आहे न। तव्हां चओ था पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण लाइ पैसो कमायूं था, तव्हांजा ॿार स्कूल में कुझु सिखनि त नथा, फ़ाइदो त न आहे न। फ़ाइदो त सोचो कम से कम, ये सोचो ना अभी असां कमायूं था, हुन सां कम से कम सुख त वठो, जीवन में सुख शांति त थिए, न त फालतू ई पढ़ायो, फालतू ई कमायो था, फालतू ई गृहस्थी ठाहियो था। पंहिंजे ॿिए जन्म जे लाइ कुझु पुण्य त जमा करो न। वो कीअं थींदो जॾहिं असां हिक ॿिए जे मथां दया कंदासीं, रहम करो, क्षमा करो, तॾहिं परमात्मा तव्हांखे सदा राज़ी रहंदा। अच्छा मीठी मीठी से किलो के भारती माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी से सभी रूहानी बाप की नमस्ते। शांति भी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है दया भाव की धारण करे सर्व जी समस्याओं की समाप्त करने वाला मास्टर दाता था। जे आत्माएं जो संपर्क में तव्हां ईंदा आहियो, चाहे कोई कहिड़ी बि संस्कार वारी हुजे, चाहे कोई तव्हांजो ऑपोजिशन करे, तव्हांजे स्वभाव सां हुनजो टक्कर थिए, चाहे कोई क्रोधी हुजे, केतिरो बि विरोधी हुजे तव्हांजो, लेकिन जॾहिं तव्हां हुनजे मथां दया भाव रखंदव न त अनेक जन्मनि जा कड़ा हिसाब किताब सेकंड में खत्म थी। असांजे मथां कोई क्रोध करे थो त असां हुन ते दया करूं, परमात्मा खे यादि करण लाइ सुठो सोचो कि हिनजो क्रोध खत्म थी वञे। अहिड़ी आत्मा जो जेको बि असां ते हिसाब किताब थींदो न, असांजे सुठे सोचण सां सेकंड में हिसाब किताब खत्म थी वेंदो। सेकंड में तव्हां सिर्फ़ पंहिंजे खे परमात्मा जो ॿार समझो ऐं हुन ते दया करो, सर्व समस्याऊं समाप्त थी वेंदियूं। स्लोगन आहे पंहिंजे रहम दिल स्वरूप दृष्टि सां हर आत्मा के परिवर्तन करण ही पुण्य आत्मा ठाहिण। बाबा चवंदा पंहिंजे अंदर वो रहम दिल ठही करे, रहम जी दृष्टि सां सभिनि खे ॾिसी करे आत्माउनि खे परिवर्तन करण, कंहिंजे स्वभाव संस्कार खे परिवर्तन करण लाइ हुनजे मथां रहम करो, परमात्मा खे यादि करे हुनखे शक्ति ॾियो। ही सभिनि खां वॾो पुण्य जो कमु। इस परमात्मा खां शक्ति वठी करे असां ॿियनि खे दान ॾियूं, ही सभिनि खां वॾो पुण्य जो कमु आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो,